शोएब अख्तर तेज़ तरीन आलमी बॉलर रहियो आहे जंहिं पाकिस्तानी क्रिकेट टीम लाइ खेॾी दुनिया में नालो रोशन कयो। हिन वक़्तु हू मुख़्तलिफ़ जायुनि ते तबसरा ऐं तज्ज़िया कंदे नज़र ईंदो आहे। सोशल मीडिया ते बि वॾी फैन फॉलोइंग रखे थो। संदसि 4 मिलियन फॉलोअर्स आहिनि। मदाहन खे शोएब अख्तर ते एतमाद हूंदो आहे ऐं संदसि ॻाल्हियूं हिन जे एतमाद ऐं सलाहियतुनि ते ॿधल हूंदियूं आहिनि। जेतोणीकि शोएब अख्तर अॼुकल्ह क्रिकेट नाहे खेॾी रहियो, पर पोइ सुठो नाणो कमाए रहियो आहे। संदसि दौलत जो राज़ हर को ॼाणणु चाहींदो हो, जंहिं बाबति हाणे शोएब अख्तर ॿुधायो आहे। पंहिंजी कामयाबीअ जो राज़ ॿुधाईंदे हुन अरबे रुपया ठाहिण जो तरीक़ो बि ॿुधाए छॾियो। पंहिंजी तेज़ बॉलिंग सां गॾोगॾु तेज़ दिमाग़ रखंदड़ शोएब अख्तर सम्झे थो त ज़मीन जी ख़रीदारी हिकु वॾो वापारु आहे। हुन इस्लामाबाद में मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़मीनूं ख़रीद करणु शुरू कयूं। उन वक़्तु संदसि कैरियर उरूज ते हुयो ऐं खेसि ख़बर हुई त आख़िरकार कहिड़ी शइ खेसि कमु ईंदी। शोएब अख्तर चयो त माण्हू मूंखे चवंदा हुआ त मां प्लाट छो वठी रहियो आहियां, पर मां खेनि चवंदो हुयुसि त अदा तव्हां बि प्लाट वठो, न त सुभाणे पछताईंदव। हाणे जॾहिं मां पंहिंजे प्लाटनि जी क़ीमत कराई त उहा 20 करोड़ रुपयनि खां मथे आहे। मां शाहीन आफ़रीदी खे बि सलाह ॾिनी त हू स्वाबी में प्लाट वठणु शुरू करे। मां रांदीगरनि खे कारोबारी सलाहूं ॾींदो रहंदो आहियां, पर इहो इन्हनि ते आहे त केरु मुंहिंजी सलाह मञे थो।